ॾाढो लालटेन ड्रामो सॼे चीनी इनकलाब जो हिकिड़ो तत्व आहे। इन पढ़ण खां पोइ ख़बर पवे थी त इनकलाब हारी ऐं मज़दूर ऐं पोरिया तबिको आणे सघनि था ऐं उन सां गॾोगॾु वरी उनखे कामयाब बि करे सघनि था। दुनिया जे इलाही मुल्कनि में उहा तजुर्बा कया विया। हीउ किताबु जेको हिन वक़्तु छपियो आहे असां, उहो 3 दफ़ा पहिरीं छपी चुको आहे। पलीअ साहिब जो तमामु घणो इसरार हूंदो त हिन किताब खे छपाइजे पोइ असां पंहिंजूं कोशिशूं करे हीउ किताबु छपायो। हिन जो तर्जुमो अंग्रेज़ी मां जनाब नजम अब्बासी साहिबु कयो ऐं हीउ किताबु पढ़णु जहिड़ो आहे। नजम अब्बासी जो तर्जुमो कयल हीउ ड्रामो उन ते हिकिड़ी फिल्म ठहे पई, जेको असांजो दोस्त ऐं साथी मोहतरम रफ़ी लगारी हुन लाइ कोशिशि करे पियो। फिल्म ठही तयारु थींदी, पंहिंजे हथ में ईंदी ऐं उन जूं सीडियूं ठहियूं, हज़ारनि जी तइदाद में उहे सीडियूं असीं हलाईंदासीं। उन खां पोइ सभु दोस्त सिंध जा माण्हू, पाकिस्तान जी आवाम हिन खे ॾिसनि ऐं उत्साह हासिलु कनि त इनकलाब कीअं अचनि था ऐं कीअं कामयाबु थियनि था।